रैली निकिती आहे रईस सरदार खान जी जीत। रुगो इहो रईस सरदार खान जी जीत न आहे, पर हीअ असांजी पूरी पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टे जी जीत आहे। ऐं कासिम सराज सुमरे जी जेको MP नंगर पार करे उनजी पंहिंजी सिंधी जीत आहे। असां अवाम सॼी जी जीत आहे। इंशाअल्लाह ताला 26 तारीख़ जेको आहे इलेक्शन, उन इलेक्शन में इंशाअल्लाह ताला असीं खटे ॾसंदासीं। महिरबानी। जीए भुट्टो सदा जी। विकास सर ॻोठ सां वठी असीं कल्ह बि असां वटि वियासीं, सभु उंडेर दह जा माण्हू जेके हुआ सभिनी खे मुतमिल कयासीं। हुननि जे करे असांजी जेको उंडेर दह आहे इंशाअल्लाह असां खटंदासीं बिल्कुलु। अॻे बि असां इन सां गॾु आया आहे, हर चकर से असां खटी आहे, पर अञा बि असां इहो इन वारे ते खटंदासीं। ऐं ॿियो जेको असां खणी आया आहियूं हिकिड़ो असां भरे हिते आया आहियूं, जेको माण्हू 500 असां सां गॾु आहे, उहो सभु हिते आया आहियूं की साइकिल मोटर ते आया आहियूं। उहो बि सभिनी ॻोठनि में ऐं सुबुह जो सवेरे सभिनीनि खे इतलाह कयो, उन्हनि खे सभु उन दह में घर घर माण्हू खे सभिनी सां कयो। पीपल्स पार्टी जो जलसो आहे, पाण खे हलणो आहे, पाण जी पार्टी जो हुननि खां माना सभिनी मदद कंदासीं ऐं हुननि खे सभु जीताईंदासीं। असांखे जो सिर्फ़ु वोट ॾियण जे लाइ पंहिंजी पार्टी अॻे बि असां वोट ॾिना आहे हिननि खे, अने हाणे बि असां ॾींदासीं। असांजा कमकार जेको आहे असां इहो पीपल्स पार्टी ॾिए थी ऐं असां बि बीठल हो, मूंखे हीअ सभु अची विया मूं वटि, मूंखे चए तूं पीपल्स पार्टी में मूंखे हथु खायो त मूं हिननि खे सभु गॾिजी ऐं उनजे बारा मदद कई आहे। अरे असां जेको नंगर पार कर पहुता आहियूं, कासिम साहब सुमरे जे सॾ ते आयासीं। पीपल्स पार्टी जो असां वर्कर आहियूं। जेको सो तीर खे ठपो हणी पीपल्स पार्टी खे तव्हां कामयाबु कयो ऐं यूसी डाबे जो उम्मीदवार पंहिंजो तनीराज साहब ज़िला काउंसिल जो आहे, बचल साहब समूह जेको आहे सो ऐं चेयरमैन सीट ते आहे, नायब जेको आहे सो चिमजी असांजो आहे। इन्हनि खे जेको सो कामयाबु करे तीर जो ठपो हणी कामयाबु कंदा। नमस्ते साईं, ही आवाम आई आहे समूंड जेको माण्हू पलटी आया आहिनि पीपल्स पार्टी जे तरफ़ सां मुंहिंजी खिलाफ़त बि कुझु करे रहिया आहिनि। जेको एॾा असांजे वार्ड में साईं पहलाज जेको आहे चेयरमैन जी सीट ते आयल आहे, उन ख़िलाफ़ु जेको कनि पिया काम, उहो कमु जेको ग़लति करे रहिया आहिनि। मूंखे धमकियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, छो ॻोठाणे हिसाब सां वॾे पैमान ते तूं हीअं करींदो, तूं दादागिरी आई। अॼुकल्ह आउं रहियासि आहियां तालके नंगर पारकर पाबासरे ॻोठ जो वेलजी नाले सां। ऐं पीपल्स पार्टी में हमेशह जेकॾहिं कुंवर साहब अचे थो त पाबासरे ॻोठ में मूं वटि अचे थो। ऐं महिरबानी करे इहे अॻियां मीडिया ते ॾींदा। मुंहिंजे मथां वॾियूं धमकियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि ऐं उहो बि 3 दफ़ा मुंहिंजे मथां हमला बि कया। बीताबर जिन्होंने जियालो जखरो असी 100 साल का पीपल्स पार्टी की खिदमत करे रहा आहियूं। हिते नगर पार्कर के अंदर हिते गरीब आवाम जेके भी वेठी है उनकी असां 100 साल का खिदमत कई है, ईअं कंदा रहंदासीं। ये लीडर चेंज थींदा रहंदा, असां पीपल्स पार्टी चेंज न थियण ॾींदासीं। असांखे जे सिर ॾियणो पियो कफन बदे निकिता आहियूं ॾींदासीं। ये लीडर रोज़ानी चेंज थींदा रहंदा आहिनि, हर इलेक्शन में हर टाइम ते हू पंहिंजा मुफ़ाज़ रखी ईंदा आहिनि। असां बग़ैर मुफ़ाज़ जे जेको आहे हिते ग़रीबनि जी खिदमत करे रहिया आहियूं। पहिरीं मुंहिंजो वालद साहब हो हरीश कुमार, हींअर 2 साल थिया आहिनि, डेथ थी आहे। हुन बि हिते ग़रीबनि जी खिदमत कई आहे। कोई बि आहे धर्मी कमु आहे, ॿियो बि आहे जेको बि आहे। ॿियो कारी चिमड़ी जेको आहे हिन जी असांखे दुआ आहे। उहो इहो जेको कारी चिमड़ी तव्हांजे साम्हूं बीठी आहे, जंहिं अंग्रेज़ सां मुक़ाबिलो कयो, तरवट सां कयो, उहो हिन कारी चिमड़ी कयो। ऐं हिते लीडर चेंज थींदा रहंदा आहिनि। इहो ख़ुशि नसीब आहिनि जेको इहे लीडर चेंज थिया आहिनि। इहो माण्हुनि जी जान छुटी आहे, इहो माण्हू आज़ादु थिया आहिनि, इहो कारी चिमड़ी खे सहारो मिलियो आहे, ग़रीबनि जो रखवाली थी आहे ऐं सदाईं बेनज़ीर भुट्टो कई आहे, महाराज मेश मलाणी कई आहे। जेके बि MP हींअर हाज़िर आहिनि उहे करे रहिया आहिनि खिदमत। इहो ग़लति वाइल आहे जेको असांजे मथे पार्टी जे मथे कूड़ा इल्ज़ाम लॻाए ऐं पंहिंजे खाधे लाइ पंहिंजे मुफ़ाज़नि लाइ पार्टियूं छॾे रवाना थी विया आहिनि। इहो असीं हिननि खे ॿुधाइण था चाहियूं, तव्हां 100 साल रही पार्टी छॾी आहे, छो छॾी आहे? तव्हां मुफ़ाज़नि जे करे पार्टी न छॾो। ही कारी चिमड़ी न छॾंदी, तव्हां लीडर छॾे वेंदा, ही कारी चिमड़ी न छॾंदी, पार्टी खे न छॾंदी, बेनज़ीर खे न छॾंदी। असां उनखे खुले आम सरेआम ॿुधायूं था। हिते लीडर चेंज थींदा रहिया आहिनि। नंगर जे अंदरि सरजील आयो, पोइ मखदूम साहब आयो, हाणे सूमरो साहब आहे। सूमरो साहब असांजो हितां जो लोकल माण्हू आहे, हू हितां जे मसइलनि खे सम्झे थो ऐं छा आहे ऐं हू ॻोठ ॻोठ वञे थो ऐं माण्हुनि सां ॿुधे थो, मिले थो। एतिरी त असांखे सहूलियत थी आहे, सभु कुझु थी आहे। सिर्फ़ु इहो लीडर चेंज थींदा रहंदा, इहो पब्लिक ऐं पार्टी चेंज न थींदी।
ऐं असीं बेनज़ीर खे वोट ॾींदासीं ऐं सरदार खान खे भरपूर साथ ॾींदासीं। जे भुट्टो। दोस्तों ही जेका तव्हां माण्हुनि जो समुंड ॾिसो पिया, पाकिस्तान पीपल्स पार्टी उहा नज़रियाती पार्टी आहे जेका हर कम्यूनिटी खे चाहे थी। असां इहो चवण था चाहियूं त असां इन पार्टी सां गॾु आहियूं ऐं 26 तारीख़ जो उन्हनि मुखालिफ़नि खे साबित करे ॾेखारींदासीं त जीए भुट्टो जो नारो हणे असां उन्हनि मुखालिफ़नि खे साबित करे ॾेखारींदासीं त पार्टी सां केतिरा असीं वफ़ादार आहियूं। महिरबानी दोस्तों अॼु नंगर पार्कर शहर में जिहालनि जो समूंड लथल आहे। अॼु उहा इहो साबित थो करे त माण्हू मुखालिफ़ पुछनि था त पीपल्स पार्टी छा कयो आहे, त पीपल्स पार्टी नंगर जी तव्हां चोटी ते चढ़े ॾिसंदो त पीपल्स पार्टी जा कम नज़र ईंदा। तव्हां नंगर जे आसपास हर नंदी के कंट्रोल किया है, उतां जो पानी नंगर कारूंजर जो पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट रोकियो है ऐं उहा नंगर पार्कर जी खुशहाली जी निशानी है। अज असां उहे ॿुधाइण था चाहियूं त कंहिं मज़लूम माण्हू ते, कंहिं गरीब ते या कंहिंखे बि बेगुनाह तंग कयो त तव्हांजा रस्ता तंग कंदासीं। तव्हांखे असां हितां जेको आहे सो तव्हांखे लोधे कढंदासीं। जी जेके घटिया सोच रखंदड़ माण्हुनि चयो आहे त कोलीजा पुट तो पे जुरत छो थी आहे, असां उहा जुरत जेकी आहे 26 तारीख़ ते तीर ते टप हणे असां ॿुधाईंदासीं त कोलीजा पुट जुरत कीअं थींदी आहे ऐं कीअं जुरत कंदासीं। महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि। रुपए जा डैम ठहिया आहिनि। तव्हांजो सलामकोट खां वठी नगर ताईं अचण जो जेको रस्तो आहे उहो ख़राबु हो, उहो ठहियो आहे। तव्हांजो पीलू जो रस्तो ठहियो आहे, तव्हांजो सुतरुनि जो रस्तो ठहियो आहे, तव्हांजी पिपरी जो रस्तो ठहियो आहे। हेॾां भके थारोड़ जो रस्ते जो कमु हले पियो, होॾां भाकी जो कमु हले थो, होॾां बागे जी वेरी जो कमु हले थो, होॾां खारोड़ो जेको सती डेरा में साकिरे खां वठी अचे थो उहो, हेॾां ई डांबारियो पंहिंजो तड़दोस जो रस्तो ठहियो आहे। हेॾां पंहिंजो असांजा रोहिड़ाड़े में भीलनि जो अची करे हलान कई ऐं सुभाणे इहो अव्हांजे घरनि ते मूंखे ख़बरूं पियूं आहिनि, कुझु जॻहियुनि ते अव्हांजे घरनि ते अची हमिलो कनि था। यादि रखनि, यादि रखनि, ही माण्हू तव्हांजा ई। तव्हां अॼु ॾींहुं ताईं पीपल्स पार्टी जे 14 साल इक़्तिदार में बि तव्हां माण्हुनि जे मार्फत उहो इक़्तिदार न आई हो, कंहिंजे ज़ाती मर्ज़ी सां या सिलेक्शन सां या कंहिं जेको आहे उहो कंहिं कुंड में वेही करे पार्टी खे इलेक्ट कोन थी आहे। हीअ पार्टी तव्हां माण्हुनि जी आहे, तव्हां माण्हुनि जी पार्टी खे जेको आहे उहो इलेक्ट करे इंशाअल्लाह नज़ीर अॻी जनरल इलेक्शन में असां इलेक्ट करे चेयरमैन बिलावल भुट्टो खे वज़ीर आज़म पाकिस्तान ठाहींदासीं। ॿी ॻाल्हि, तव्हां सां जेके वाइदा वचन मूं कया हुआ इलेक्शन जे दौरान, उहे रोडनि रस्तनि जे हवालनि सां हुजनि, उहे पार्कर जे एरिया में डैम जे हवाले सां हुजनि। हाँ, हिकु शयुनि जी कमी रही है, किथे वाटर सप्लाई स्कीम जिन जो मूं वाइदो कयो नगर पार्कर शहर जे लाइ, उन में कमी रही है। लेकिन इलेक्शन खां पहिरियां तव्हांखे इहे स्कीमूं चूड़ीअ ताईं बि वाटर सप्लाई पहुचाए ॾींदासीं ऐं तव्हांजे शहर जो बि पाणी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो वञा, 2018 खां वठी हेसि ताईं जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत, PTI जी हुकूमत सिंध सां हमेशह नाइंसाफ़ी कई। पाणी जा मसइला हुजनि, असांजो जेको नेशनल फाइनेंस कमीशन जंहिंमें सिंध खे पैसनि जो हिसो मिले थो, हमेशह बिलावल जो निशान है, उहो तीर जो निशान
प्रेसिडेंट ज़रदारी जो निशान है, वो तीर जो निशान असांजी भेण फरियाल तारपुर जो निशान है, वो तीर जो निशान अवाम जो निशान है। कुछ ॾींहंनि खां मूं हिकिड़ी ॻाल्हि नोट कई आहे त कुछ दोस्त असांजी या अवां जी सूमरे साहब कारूंजा ते हिकिड़ी ॻाल्हि यादि रखनि, आऊं ॿिए खिते जो न आहियां जो अची करे कारूंजर विकिणा, आऊं हिन धरती जो ॼाओ आहियां ऐं कारूंजर जी हिफ़ाज़त में ई कंदासीं। हमेशह कारूंजर जी लाइ ॻाल्हायो आहे, असेंबली जे फ्लोर ते बि ॻाल्हायो आहे ऐं इनशा तव्हां सां गॾु बि करे ॻाल्हायो आहे, कंहिं एहतजाजी मुज़ाहिरे में बि तव्हां सां गॾु बि करे ॻाल्हायो आहे। सुभाणे बि कारूंजर जे लाइ असां उहे जो उहे तव्हां सां गॾु बीहंदासीं। कारूंजर खे असां कंहिं सूरत में कारूंजर के इन गाट जो कारूंजर जो जहिड़े तरीक़े सां गाट ऊंचो उनके ऊंचो ही रहण ॾींदासीं। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जी महिरबानी इन वचन सां त 26 तारीख़ ते 27 तारीख़ ते असां हिते बीह करे पीपल्स पार्टी जी कामयाबी जो सेलिब्रेट कंदासीं। नगर जो शहर जो वार्ड हुजे का यूनियन काउंसिल हुजे तालुक असांजे हल्के तालुके छाछरे जो जेको भी यूनियन काउंसिल ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे इंशाअल्लाह खटंदो ऐं तव्हां सभई इन जोश जज़्बे सां पोलिंग ते वेंदा, इन जोश जज़्बे सां ऐं उन्हनि सभिनी रुकावटनि खे तव्हां सभु असां गॾु मिली करे चैलेंज कंदासीं त इंशाअल्लाह लाज़िम तव्हांजी असांजी कामयाबी वजह। आख़िर में नारा नारायण 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 भट्टो, नारायण 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 भट्टो, नारायण बिलावल, नारायण बिलावल। महिरबानी जो नालो खणंदुसि ऐं इम्तियाज़ शेख जो नालो खणंदुसि ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि जो शकील इनाम मेमन साहब तव्हां वटां त हले MP थी चुका आहे। हर हिकु माण्हू असांखे उन तरीक़े सां इज़त ॾिनी आहे, इज़त तव्हांजी आहे। इहो इज़त कासिम चंद जी ज़ात खे कोन थी मिले, तव्हांखे मिले थी छो त तव्हां मूंखे इलेक्ट कयो। ऐं ॿी ॻाल्हि, तव्हां हिते नौजवान इलाही वेठा आहिनि, कुझु अहिड़ा दोस्त आहिनि जेके चवनि था त कारूंजर तव्हांजो पब्लिक पार्क में हिते इंशाअल्लाह उहो बि तयारु आहे, उहो बि तव्हांजे फंक्शन में आहे। इन खां सवाइ ॿियूं अनेक मूंखे यादि न हूंदियूं उहे स्कीमूं बि तव्हांजे सुखियूं में असांजे मंगल भील ते वञी पासे पार्टी का बयानो अस्सलाम वालेकुम ये भट्टो सभी दोस्तों जेके भी ब्रांचों से दोस्त पार्टी का कारकुन मुख्तलिफ इलाइक़नि मां सभिनी यूनियन काउंसिल लगी वॾियूं ॻाल्हियूं थियनि चवनि था असां सुठे ख़ानदान सां तालुक रखूं था, सुठा ख़ानदान लक्ष्मी जूं बकरियूं कोन चोराईंदा आहिनि, सुठा ख़ानदान
सही धरती इन धरती का आशीर्वाद कोई हुआ सभी बराबरी में भाई मैंने शुक्र गुजार आया थोड़ा टाइम तो अंदर में पते में नहीं तंग थोड़ा जरा कवरेज मीडिया जा असां महिरबानी करता असांजी कवरेज सॼी रोड जंदो पर पोइ तो उस्ताद जे फोन के लोडो ईंदो सुठो कोन्हे पोइ त वञो उस्ताद जे फोन के लोडो ईंदो सभी साथी जो शुक्र गुजार आया मेहरबानी करे यार कवरेज टीवी की वाके बड़ी खेल असली
सरकार